बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरु? उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ख़ैरु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु पाण हिकु कोर्स स्टार्ट कंदासीं, चाइनीज़ ॿोली, जेको पाण सिंधी ज़बान जे ज़रिए सिखंदासीं। पहिरियां बि मुंहिंजो हिकु यूट्यूब जो चैनल हो फिरोदो दाणी, पर उहो यूट्यूब जे कुझु मसइलनि जे करे बंदि थी वियो आहे। फ़िलहाल अॼु हिकु नएं प्लेटफॉर्म सिंधी चाइनीज़ अकेडमी तां पाण इहो कोर्स बाक़ाइदे हिकु नएं तरीक़े सां स्टार्ट कंदासीं। तव्हां मुंहिंजो भरपूर हिन में साथ ॾिजो, तव्हांजी महिरबानी थींदी। सभ खां पहिरियां पाण इहो पढ़ंदासीं त चीनी ॿोली जो बानी केरु आहे या दराफ़त कंदड़ उनजो केरु आहे। रवायत मूजिबि चीनी अखरनि जो मौजद या दराफ़त कंदड़ कैंगजी हो, जेको हुआंग दी बादशाह जो वज़ीर हो। पर सच इहो आहे त चीनी ॿोली हिकु ॾींहं में न ठही, इहा 3500 सालनि जी महिनत जो नतीजो आहे। तारीख़ मूजिबि कैंगजी जूं 4 अखियूं हुयूं। उन 4 अखियुनि सां कुदरत जा निशान ॾिसी उन चीनी ॿोली जा अखर ठाहिया। त अॻिते पाण पढ़ंदासीं त चाइनीज़ ॿोली केतिरी क़दीम या पुराणी आहे। त तव्हांखे मूं पहिरियां बि ॿुधायो, चीनी ॿोली दुनिया जी क़दीम तरीन ज़िंदा ॿोलियुनि मां हिकु आहे। उनजी उमिरि 3500 सालनि खां वधीक आहे। पहिरियों सबूत उनजो इहो मिलियो त असांखे 1200 क़बल मसीह में शांग डायनेस्टी जे हॾनि ते अखर मिलिया आहिनि, जिन खे ओरकल बोन्स चवनि था। त अॻिते पाण पढ़ंदासीं चीनी ॿोली सिखणु छो ज़रूरी आहे। चीनी ॿोली दुनिया जी नंबर 1 ॿोली आहे, जेको 1.4 अरब माण्हू हिन खे मादरी ॿोली तौरु ॻाल्हाइनि था। ऐं पाकिस्तान में सीपेक जे करे चीनी ॼाणंदड़नि जी घुर्ज ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। कारोबार हुजे या नौकिरी, चीनी ॼाण हाणे ज़रूरत बणिजी वई आहे। त अॻिते पाण पढ़ंदासीं पिनियन छा आहे। सभ खां वॾो मसइलो चीनी अखर खे कीअं पढ़जनि, सो उनजो हल पिनियन आहे। पिनियन जो मतिलबु चीनी आवाज़नि जी अंग्रेज़ी अखरनि में लिखणु। हीउ सिस्टम 1958 में जो योगवांग साहिब ठाहियो हो। हुनजी महिरबानी सां हाणे असांखे बिना अखर सिखिया चीनी ॻाल्हाए सघूं था। ऐं सभ खां मेन पॉइंट, या असां चई सघूं था असांजो मक़सदु, जेको चीनी ॿोली ॻाल्हाई असां पैसा कीअं कमाए सघूं था। त चीनी ॿोली ॻाल्हाइण या सिखण जो फ़ाइदो सिर्फ़ु नौकिरी न आहे। सीपेक जे कंपनियुनि में चीनी ॼाणंदड़नि खे 1 खां 2 लख ताईं पघार मिले थी। ऐं या त पाण फाइवर ऐं अपवर्क ते सिंधी चीनी तर्जुमो करे कमाए सघूं था, या चीन खां सामान घुराए पंहिंजो कारोबार खे अॻिते वधाए पाण उन मां पैसो हासिलु करे सघूं था। त हिन जे लाइ पाण कोर्स जी शुरूआति कीअं कंदासीं। त कोर्स हिन जो शुरूआति करण या हिन खे कामयाबु करण जा 3 असूल आहिनि। त नंबर 1 ते जेका हिन जो असूल आहे, उहो आहे पाण पिनियन जे आवाज़ जो रोज़ु पाण विर्द कयूं या पाण उनजो रोज़ु आवाज़ु पढ़ूं। नंबर 2 ते आहे त पंहिंजो आवाज़ु मोबाइल ते रिकॉर्ड करे पाण चेक कयूं त इहो आवाज़ु सही आहे या ग़लति। ऐं नंबर 3 ते आहे त रोज़ु सिर्फ़ु तव्हां हिकु जुमिलो यादि करियो ऐं उहो जुमिलो उनजो घर में इस्तेमालु करियो। जीअं तव्हां अस्सलाम वालेकुम चवंदा आहियो, या पाण चऊं पाणी पीआर, या ॿियो कुझु तव्हां घर में इस्तेमालु करे सघो था। तव्हांजी महिरबानी। त तव्हांखे हिन सॼो कोर्स तव्हांखे कीअं लॻो, चाइनीज़ जो इंट्रोडक्शन कीअं लॻो। त पाण इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो जेको हूंदो उन में बाक़ाइदे पंहिंजो हिकु लेसन नंबर 1 पाण स्टार्ट कंदासीं। महिरबानी।